ओम शांति। अदिति मुंडे तारीखा 24/2023 मिठा भारत मीठे मीठे ॿार तव्हांखे वॾो विचित्र उस्ताद मिलेव त उन्हनि जी श्रीमत ते हलो त डबल सितार देवता ठही वेंदो। कृष्णा पढ़ाई में कॾहिं बि थकावट न अचे, हुनजो सहज पुरुषार्थ आहे। पर पढ़ाई में विशेष समय जो निंदा स्तुति मान अपमान थींदो आहे, हुनमें स्थिति समान है। हुनखे हिकु खेल सम्झो त कॾहिं बि थकावट न थींदो। सभिनि खां जास्ती निंदा त कृष्ण जी थी आहे। केतिरा कलंक लॻाया आहिनि, पोइ अहिड़े कृष्ण खे पूजदा बि आहिनि त इहे ॻाल्हि मिलण कोई नई ॻाल्हि न आहे। बाबा इन करे पढ़ाई में थकणो न आहे। जेसि ताईं बाप पढ़ाइनि था पढ़दा ई रहो। बाबा गीता बनवारी वे जीअण जो सहारो तुंहिंजो नाम। ओम शांति। ये कंहिं चयो, कंहिं फरमायो ऐं कंहिंखे चयो। ये कंहिं चयो, कंहिं फरमायो ऐं कंहिंखे चयो। इहे त ॿार ई ॼाणदा आहिनि, जेके ई गोप गोपियूं चइबो आहे न, त उन्हनि खे पंहिंजे बाप गोपी वल्लभ खे यादि कयो। पंहिंजे बाप गोपी वल्लभ खे यादि कयो। अहिड़ो बाप सिवाय परम पिता परमात्मा जे ॿियो कोई बि न थी सघंदो आहे। जो यादि हुनखे कंदा आहियो जो थी करे वेंदा आहिनि। याद हुनखे कबो आहे जो थी करे वेंदा आहिनि। मतिलबु बाबा जे लाइ ई हर महिमा हर गीत में जो पुकार हूंदी आहे उहा इनडायरेक्टली बाबा जे लाइ हूंदी आहे, लेकिन यथार्थ परिचय न हुजण जे कारण माण्हू ईअं चई छॾंदा आहिनि। ईअं अलॻि अलॻि नाम रूप में हुननि खे चई छॾंदा आहिनि। उन्हनि जो पोइ गायन बि थींदो आहे। मिसाल जीअं क्राइस्ट आयो, क्रिश्चियन धर्म स्थापन करे काथे हली न वियो, उन्हनि खे पालना त जरूर करणी आहे, पुनर्जन्म में अचणो आहे। परंतु जो धर्म स्थापन करे विया उन्हनि जो वर्ष बर्थडे मनाईंदे भक्ति मार्ग में उन्हनि खे यादि कंदा आहिनि। वैसे ई अॼुकल्ह दशहरे जो उत्सव मनाईंदा आहिनि। मनाइणो हूंदो आहे त जरूर शुभ ई हूंदो न, कोई सुठो करे वेंदो आहे त हुनजो उत्सव मनाईंदा आहिनि। दीपमाला जो बि उत्सव मनाइबो आहे न। श्री कृष्ण जयंती मनाइबी आहे न। जो थी करे वेंदा आहिनि हुननि जो पोइ उत्सव मनाईंदा आहिनि। हाणे भारतवासियुनि खे पतो ई न आहे कि राष्ट्रीय उत्सव आदि छो मनाईंदा आहिनि, छा थियो हुयो। क्राइस्ट बुद्ध आदि के ॼाणदा ई क्राइस्ट बुद्ध आदि के ॼाणदा आहिनि कि ये धर्म स्थापन करण आया हुया। हिन समय सभी आसुरी संप्रदाय त आयो ईश्वरीय संप्रदाय। हाणे बाप राम अची करे दैवी शिष्टाचारी ठाहिनि था, अथवा ईअं चऊं कि परम पिता परमात्मा अची करे स्वर्ग जो उद्घाटन था करनि। बाबा अची करे स्वर्ग जो उद्घाटन था करनि अथवा फाउंडेशन था विझनि। ओपनिंग सेरेमनी भी चइबो आहे न। भारत में शिष्टाचारी महाराजा महारानी थी करे विया आहियो। सत्युगी देवी देवताओं डबल सिरताज हुया न। भारत में शिष्टाचारी महाराजा महारानी थी करे विया। सत्युगी देवी देवता डबल सिरताज हुया। पवित्रता जो ताज भी हुयो ऐं रतन जहिड़े ताज भी हुयो। बाबा चवंदा कि पवित्रता जो ताज भी हुयो, रतन जहिड़े ताज भी हुयो। भिकारी राजनि खे सिर्फ़ रतन जहिड़े ताज हूंदो आहे न। डबल ताज वारनि जी सिंगल ताज वारा पूजा कंदा आहिनि। परंतु कॾहिं थी करे विया, कीअं राज्य पायो, ये कंहिंखे बि पतो न आहे। डबल ताज वारनि जी सिंगल ताज वारा पूजा कंदा हुया, परंतु उहा कॾहिं थी करे विया, कीअं राज्य पायो, ये कंहिंखे बि पतो न आहे। लक्ष्मी नारायण एतिरा श्रेष्ठ डबल सिरताज देवी देवता हुया। उन्हनि खे अहिड़ो श्रेष्ठ ठाहिण वारो केरु,
ये बाप भी समझाईने न हाणे दशहरो मनाईने तव्हां ॼाणदा आहियो जरूर कुछ थियो हूंदो जे कारण दशहरो मनाईंदा आहिनि। रावण खे जलाईंदा आहिनि परंतु उहो जलण जी चीज ई न आहे। हाणे उन्हनि जो राज्य पूरो थींदो जॾहिं जेसिताईं राम राज्य स्थापना थी वञे तेसिताईं भ्रष्टाचारी राज्य हलणो आहे बाबा। रावण राज्य खत्म थिए ऐं राम राज्य स्थापन थियो। रावण राज्य खत्म थे, रावण राज्य खत्म थे, राम राज्य स्थापना थे। उनजी सेरेमनी मनाईंदा आहिनि। ये जेको रावण खे जलाइण था रावण राज्य खत्म, राम राज्य जी स्थापना थी। त इहो बि हिकु सेरेमनी जे रूप में मनाईंदा आहिनि। 5000 साल पहिरियों ईअं जो थियो हुयो उनजो अॼु बि यादगार मनाइनि था। रावण राज्य बाबा चवंदा रावण खे जलाईंदा आहिनि इन सां सिधा बरोबर भ्रष्टाचारी आसुरी राज्य आहे। भ्रष्टाचार जी बि ग्रेड्स रहंदियूं आहिनि। भ्रष्टाचार द्वापर खां शुरू थींदो आहे। पहिरियों 2 कला भ्रष्टाचार रहंदो आहे, पोइ 4 कला, पोइ 8 कला, पोइ 10, पोइ 16 कला भ्रष्टाचार। 16 कला संपूर्ण चईंदा आहिनि आत्मा सत्य में 16 कला संपूर्ण थी, पोइ 16 कला भ्रष्टाचारी थी हुई। पोइ 16 कला भ्रष्टाचार खां पोइ 16 कला श्रेष्ठाचारी ठाहिण हिकु बाप जो ई कमु। बाप सम्झाईंदा आहिनि हिन समय रावण राज्य आहिनि, राम राज्य श्रेष्ठ राज्य हुयो। हाणे उहो भ्रष्ट ठही वियो आहे न। श्रेष्ठाचारी भारत खे स्वर्ग चइबो आहे, उहो ई राज्य हाणे भ्रष्टाचारी थी वियो आहे। हाणे बाप चए थो मां आयो आहियां भ्रष्टाचार राज्य खां श्रेष्ठाचार राज्य ठाहिण। यादव कुल बि आहिनि त कौरव कुल बि आहिनि। यादव कुल में बि अनेक धर्म आहिनि बाबा चवंदा। यादवनि जी कुल में बि अनेक धर्म आहिनि। जो श्रेष्ठाचारी देवी देवता धर्म जा हुया उहे धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थी विया आहिनि। पोइ बाप श्रेष्ठ कर्म सिखलाईंदा आहिनि। भक्ति मार्ग में उत्सव मनाईंदा आहिनि। जरूर भगवान आयो हुयो 5000 वर्ष जी त ॻाल्हि आहे। बाप अची करे भ्रष्टाचारी खे श्रेष्ठाचारी ठाहियो हुई न। 5000 वर्ष पहिरियों भी बाबा अची करे असांखे भ्रष्टाचारी खां श्रेष्ठाचारी ठाहियो हुई न। हर 5000 साल में हिकु बार बाबा अची असांखे ईअं ठाहींदा आहिनि। सॼी दुनिया खे श्रेष्ठाचारी ठाहिण बाप जो ई कमु आहे। पोइ उन्हनि जी पालना करण लाइ तव्हांखे मथां खां हेठि मोकिले छॾींदा आहिनि बाबा। तव्हां जो दैवी धर्म जी स्थापना कई उनजी पोइ वञी करे पालना करो। ईअं कोई चईंदो न आहे। ऑटोमेटिकली ड्रामा अनुसार थींदो रहंदो आहे। त बाबा कोई मथां असांखे मोकिलंदा न आहिनि। तव्हां श्रेष्ठाचारी ठही वेंदा पोइ सृष्टि बि सतो प्रधान श्रेष्ठाचारी ठही वेंदी। हाणे त 5 तत्व बि तमो प्रधान आहिनि। केतिरी उथल फाथल थींदी रहंदी आहे। मनुष्य केतिरा दुखी थींदा आहिनि। करोड़नि जो नुक़सान थी वेंदो आहे। सत्य में इहे कोई बि उपद्रव न थींदा आहिनि। उपद्रव थींदा ई आहिनि नर्क में। उपद्रव बि पहिरियों 2 कला हूंदा आहिनि, पोइ 16 कला वारा ठही वेंदा आहिनि। ये सब डिटेल में समझाने जी ॻाल्हियूं आहिनि। ऐं आहे ॾाढो सहज परंतु सम्झंदा न आहिनि, न सम्झाए सघंदा आहिनि। त इहे रावण खे जलाइण द्वापर खां शुरू थियो। ईअं थोरी चईंदासीं कि 5000 वर्ष थिया बाबा चईंदा आहिनि। ईअं न चईंदासीं कि 5000 वर्ष थिया आहिनि रावण खे जलायो आहे। न, द्वापर खां शुरू थियो आहे। भक्ति मार्ग शुरू थींदो आहे त ई उपदेश बि शुरू थी वेंदा आहिनि। हाणे पोइ रावण राज्य जो विनाश राम राज्य जी स्थापना कीअं थींदी आहे सो तव्हां ॼाणदा आहियो। मनुष्य न ॼाणदा आहिनि रावण छा आहे। बाप चईंदा आहिनि लंका त कोई हुई न। सतयुग में लंका हूंदी न। ॾाढा थोड़ा मनुष्य हूंदा। यमुना जो कंठो हूंदो। अजमेर में वैकुंठ जो मॉडल बि ॾेखारींदा आहिनि परंतु सम्झंदा न आहिनि। सोने जे महल आदि ठाहिण में हुते कोई देरी न लॻंदी आहे। मशीनरी सां झटि गलाए करे टाइल्स ठाहे छॾींदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणदा आहियो इहे जो साइंस आहे जंहिंसां विनाश थींदो उहो पोइ असांखे हुते कम में ईंदी। हाणे इहे एरोप्लेन आदि
बाबा चवनि था हाणे ये एरोप्लेन आदि वॾी ख़ुशी जे लाइ ठाहींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि ये एरोप्लेन आदि ॾाढी ख़ुशी जे लाइ ठाहींदा आहिनि, उन सां ई विनाश बि कंदा। बाबा चवनि था तव्हां ॿार ॼाणदा ये जो साइंस सां जंहिंसां विनाश थींदो उहो पोइ असांखे स्वर्ग में कमु ईंदी। हाणे ये एरोप्लेन आदि ॾाढी ख़ुशी सां मल्हाईंदा आहिनि, उन सां ई पोइ विनाश कंदा। ये एरोप्लेन सुख जे लाइ बि आहिनि त दुख जे लाइ बि आहिनि। अल्पकाल सुख मिलंदो आहे न भई, साइंस जा जो साधन साइंस जा निकिरनि था उन्हनि सां थोरो सुख बि आहे त दुख बि आहे। 100 वर्ष जे अंदर ये सभु चीजूं आहियूं आहिनि। ॾिसो पहिरियों ये टेलीफोन टीवी ये सभु थोरी हुया। ये जॾहिं खां शिव बाबा हिन सृष्टि ते अवतरित थिया आहिनि त स्वर्ग जे लाइ ये सब इन्वेंशन छो स्वर्ग में साइंस साइंस जो हुनर स्वर्ग ही ठाहींदो। लेकिन हिते हिन साइंस का सुख भी आहे त दुख भी आहे। त बाबा चवनि था ॾिसो ये 100 वर्ष जे अंदर ये सब चीजूं निकितियूं आहिनि त 100 वर्ष जे अंदर एतिरो सभु थियो आहे न। त तव्हां वीचार करो जॾहिं विनाश थींदो पोइ नई दुनिया केतिरे थोरे समय में सभु चीजूं ठही वेंदियूं। जीअं हाणे केॾी थोरे समय में केॾी सुठी सुठी चीजूं ठहनि थियूं त स्वर्ग जे लाइ इहा हुनर कम ये हुनर स्वर्ग में कमु ईंदो। हुते त झटि सोने जी ईटियूं बि ठही वेंदियूं। भारत में सोने चांदी जा केतिरा महल जड़ सां जड़ा हुआ ठहींदा। मतलब सोने चांदी जा टाइल्स सोने चांदी जा हीरनि सां असांजी दीवारियूं जड़ल सभिनि जी। हुते दरबार वॾी ठहींदी। बाबा चवंदा राजा रजवाड़ा आपस में मिलंदा हूंदा। उन्हनि जो पांडव सभा उनखे पांडव सभा न चईंदसि, उन्हनि खे चईंदसि लक्ष्मी नारायण जी राजधानी जी सभा। ॾिसो बाबा अॼु असांखे स्वर्ग घुमाए थो त अनुभव करो असां लक्ष्मी नारायण जी राजधानी जी सभा में वेठा आहियूं। प्रिंस प्रिंसेस सभु अची करे वेंदा। ब्रिटिश गवर्नमेंट थी हुई त प्रिंस प्रिंसेस महाराजनि जी वॾी सभा लॻंदी। जॾहिं ब्रिटिश गवर्नमेंट हुई जॾहिं राजा ई ताज लॻाए करे सभु राजा ई ताज लॻाए करे वेंदा हुया। नेपाल में बाबा वेंदा हुया ब्रह्मा बाबा त उते राणा फैमिली जी सभा लॻंदी। वॾे ताज वारा राणा वेंदा हुया न, उन्हनि खे महाराजा महारानी चईंदासीं। पोइ हुननि में बि नंबरवार हूंदियूं आहिनि। हुन सभा में न राणियूं न वेंदियूं आहिनि, उहे पर्दे नशीन हूंदियूं आहिनि, ॾाढे भुके सां वेंदा आहिनि। असां चईंदा हुयासीं ये त पांडव राज्य आहे। ब्रह्मा बाबा सोचदा हुया ये त पांडव राज्य आहे। वो पंहिंजे खे चईंदा पंहिंजे खे चईंदा बि सूर्यवंशी हुया। नर कलयुग जे जॾहिं ब्रह्मा बाबा त अंत जो ई समय हुयो, हुन समय बि हुन नेपाल वारा जे राजा जॾहिं वेंदा हुया त सोचदा हुया असां सूर्यवंशी आहियूं। हितां जा हुया परंतु सिंगल ताज वारा हुया। उन्हनि सां पहिरियों डबल सिरताज हुया। भई सतयुग जी में कीअं सभा लॻंदी हुई, हुनजी रीति रस्म थोरी बहुत हिन दुनिया में बि माण्हू कुझु कुझु ॼाणदा आहिनि त कंदा आहिनि। लेकिन हुते त असां डबल सिरताज हूंदासीं। मतिलबु असांखे पवित्रता जो बि ताज हूंदो त रतन जहिड़े ताज बि हूंदो न। श्री कृष्ण जे लाइ अनेक ॻाल्हियूं लिखी छॾियूं अथनि। फलाणे खे बजाए ईअं कई परंतु अहिड़ी ॻाल्हियूं त आहिनि न। बाबा चवंदा जो उत्सव पास्ट थी वेंदा आहिनि न पोइ हुनखे मल्हाईंदा आहिनि। बाबा मुरली में ॿुधाइनि था कि जो चीज पास्ट थी वेंदी आहे पोइ हुनखे उत्सव जे रूप में मल्हाईंदा आहिनि। इहे बि उत्सव मल्हाईंदा आहिनि न, दशहरो दिवाली राखी। जबकि रावण राज्य जो खे खलास करे राम राज्य जी स्थापना त ये दशहरो बाबा चवनि था दशहरो जो ॾींहुं जो अॼु आहे हिन जो मतिलबु छा आहे कि 5000 वर्ष पहिरियों जॾहिं ये रावण राज्य खत्म थियो हुयो, राम राज्य जी स्थापना थी हुई त हाणे रावण खे जलाईंदा त अॼु खां रावण राज्य खत्म, कल्ह पोइ राम राज्य शुरू थी वेंदो। त जॾहिं असली में ईअं थींदो न पूरे विश्व मां रावण खत्म थी वेंदो, अर्थात विकार बुराई खत्म थी वेंदा ऐं बाबा जो शिव बाबा जो राज्य स्थापन थी वेंदो त हुनजो यादगार या दशहरे जो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। रावण राज्य जो खलास करे राम राज्य जी स्थापना कई त वर्ष वर्ष मल्हाईंदा ई आहिनि।
त सिद्ध थींदो आहे। आखिरी रावण राज्य 5000 वर्ष पहिरियों बि हुयो। बाप आयो हुयो, अची करे रावण राज्य जो विनाश करायो हुई। उहो ही महाभारत लड़ाई भी थी आहे। बाक़ी रावण कोई चीज न आहे। रावण जी स्त्री मंदोदरी ॾेखारींदा आहिनि, हुननि जा पोइ 10 शीश न ॾेखारींदा आहिनि। भई रावण खे 10 शीश ॾेखारींदा आहिनि त हुनजी ज़ाल, हुनजा ॿार बि त 10 शीश हुजणा खपनि, लेकिन हुनजी स्त्री खे 10 शीश न ॾेखारींदा आहिनि। विष्णु खे 4 भुजा ॾेखारींदा आहिनि, 2 लक्ष्मी जी 2 नारायण जी। वैसे नारायण खे 10 चीज ॾेखारींदा आहिनि, 5 विकार हुनजा ऐं 5 विकार मंदोदरी जा। त हिन जो अर्थ इहो आहे, मतलब रावण जो जेको उहो आहे न चित्र, हुनमें रावण भी आ त मंदोदरी भी आ। मतलब रावण जी आत्मा में जो 5 विकार आहिनि, हुनजी स्त्री में जो 5 विकार आहिनि। जीअं चतुर्भुज में 2 हथ लक्ष्मी, 2 हथ नारायण, उहे रावण जा 10 शीश था, 5 विकार रावण जा, रावण जी आत्मा जा, और 5 विकार मंदोदरी जी आत्मा जा। विष्णु चतुर्भुज जो भी अर्थ सहित लिखायो आहे। पूजा भी महालक्ष्मी जी कंदा आहिनि। महालक्ष्मी के कॾहिं 2 भुजा वारा न ॾेखारींदा आहिनि। दीपमाला में लक्ष्मी जो आह्वान कंदा आहिनि। छो नारायण छा गुनाह कई? हाणे बाबा ॿुधाए तो दीपमाला ते लक्ष्मी जो आह्वान कंदा आहिनि। नारायण छा गुनाह कई? लक्ष्मी के धन केरु ॾींदो? भई माण्हू ॾिसो लक्ष्मी खे सत्ता करनि त लक्ष्मी खे धन त नारायण ॾींदो, त नारायण खे बि सॾु करणो खपे न। हाफ पार्टनर हूंदा आहिनि। त नारायण छा गुनाह कई ॿुधाए? वास्तव में धन कोई लक्ष्मी सां न मिलंदो आहे, धन त जगदम्बा सां मिलंदो आहे। हाणे अगरि असां जेतिरो बाबा खां इहो ज्ञान धन वठंदासीं न, त इहो ई धन असांखे पूरे कल्प में धन जे रूप में मिलंदो आहे। बाबा चवंदा आहिनि चइण में त तव्हां 21 जन्म चईंदा आहिनि, लेकिन असां ॾिसो पूरे 84 जन्म, हिन अंतिम जन्म में भी असांखे एतिरो त धन आहे कि असां पंहिंजो शरीर निर्वाह सभु करे सघूं न। त माण्हुनि वटि ॾिसो एतिरो बि धन न हूंदो आहे कि खाइण पीअण लाइ न हुजे, लेकिन असां वटि एतिरो धन त आहे, चलो कुछ भी न, दाल रोटी त खाई सघंदा आहिनि। ऐं हिन समय ज्यादा धन जी आश भी न करणी आहे। बाबा चवंदा ॾिसो धन त असांखे हाणे शिव बाबा जी जगदम्बा भी हाणे धन बाबा खां वरितई, तॾहिं त सत्युग में एॾी वॾी महारानी लक्ष्मी जो पाठ वॼाई न। त बाबा चवंदा आहिनि धन त जगदम्बा सां मिलंदो आहे। छो जी हाणे जगदम्बा खां जेको बाबा असांखे धन ॾे थो, या त डायरेक्ट असां त डायरेक्ट बाबा खां ई था वठूं न। मतलब बाबा जेतिरो असां इहो सोचंदासीं न कि मां बाबा जी मुरली थी ॿुधां, त बाबा खां डायरेक्ट धन वठंदासीं। अगरि असां सोचंदासीं कि हा मां मम्मा बाबा या कंहिं दीदी मूंखे ईअं चई त असांखे उन्हनि द्वारा बाबा जो ई धन मिलंदो, लेकिन उन्हनि द्वारा मिलंदो। त धन त जगदम्बा सां मिलंदो आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो जगदम्बा सुपुश्री लक्ष्मी ठाहींदी न, त उन्हनि अलॻि अलॻि ॾेखारियो, परंतु ॾिसो देवियूं भी एॾी सारी ठाहे छॾंदा आहिनि, लेकिन आहे त हिक ई आत्मा में अलॻि अलॻि शक्ति जो रूप पोइ उहो ॾेखारे छॾियो अथनि। उहे जगदम्बा मम्मा जी आत्मा जॾहिं अलॻि अलॻि शक्तियूं धारण कंदी आहे त हुनजो रूप ठाहे करे पूजदा आहिनि। पोइ उहो जगदम्बा जी आत्मा वञी करे सत्युग में लक्ष्मी जो पाठ वॼाईंदी, त उन्हनि अलॻि अलॻि करे ॾिनो आहे। जगदम्बा सां हर चीज मांगदा आहिनि। कोई भी दुख हूंदो आहे, ॿार मरी वञे त जगदम्बा खे चईंदा रक्षा करो, ॿार ॾियो, ये बीमारी दूर करो। ॾाढी कामनायूं रखंदा आहिनि। लक्ष्मी वटि हिकु ई कामना रखंदा आहिनि, धन जी बस। जगदम्बा सभी कामनायूं पूर्ण करण वारी आहे। धनवान त इहे ठाहींदा आहिनि, धनवान त इहे ठाहींदी आहे जगदम्बा बाबा खां धन वठी। हिन समय तव्हांजी सभु मनोकामना पूरी थींदी आहे न। कोई धन ॾे, कोई धन न ॾींदा आहिनि, सिर्फ़ु बाबा ज्ञान धन ॾींदा आहिनि, सिर्फ़ु बाबा पढ़ाईंदा आहिनि। जंहिंसां तव्हां छा ठही वेंदा, ऐं पोइ लक्ष्मी ठहींदा आहियो त धनवान ठही वेंदा आहिनि। त चइण में हिकु जगदम्बा आहे, लेकिन बाबा चईंदा आहिनि न जगदम्बा सां गॾु हुनजी सेना बि त आहे, असां सभु बि त आहियूं न।
असां सभु बि त बाबा खां ज्ञान वठी करे धनवान ठहूं था न, पोइ असां बि श्री लक्ष्मी ठहींदासीं न सतयुग में। ताक़त हिन समय असां में आहे जो असां सभु कामनायूं सभिनि जी पूरी करे सघंदा आहियूं। ॾिसो बाबा चए थो तव्हां में ताक़त आहे, अगर असां चाहूं त असां सभिनि जी मनोकामना पूरी करे सघंदा आहियूं न। ताक़त हिन समय तव्हां में आहे। बाबा खे यादि करे बाबा एॾा सारा शक्तियूं ॾिनो अथई, एॾा गुण ॾिना अथई, एॾी सम्झ ॾेई अथई। अगर असां बाबा जी ताक़त खे ॼाणो, असां में केतिरी ताक़त आई आहे हुनखे सम्झो, हुन रीति अगर असां सभिनि जी बि मदद कंदासीं त असां ॾाढनि जे मददगार थी सघंदा आहियूं। जगदम्बा दान ॾींदी आहे, लक्ष्मी दान थोरी ॾींदी आहे। सत्संग में थोरी लक्ष्मी जे महल में माण्हू धन वठण वेंदा, जीअं हिन मंदिर में वेंदा आहिनि न पूजा कंदा आहिनि, सत्संग में ईअं थोरी। हुनजे राज्य में सभी आत्मायूं संपन्न हूंदी, हुते दान ॾींदा न आहिनि, बुख हूंदी न आहे, कंगाल कोई हूंदो न आहे। सत्संग में रावण हूंदो ई न आहे, हिते रावण खे जलाईंदा आहिनि। दशहरे खां पोइ दीपमाला मल्हाईंदा आहिनि, ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि, छो जी रावण राज्य विनाश थी वेंदो आहे, पोइ राम राज्य स्थापन थियणो आहे त ख़ुशी थींदी आहे न बाबा चवनि था। पोइ इन करे पोइ जीअं सत्य हाणे जीअं असां पूरी दुनिया ख़तम थी करे स्वर्ग अची वेंदो, स्वर्ग में त असांखे पतो न हूंदो की दुनिया विनाश थी, हाणे असांखे राज्य मिलियो आहे, लेकिन हुते ख़ुशियूं हूंदियूं। दशहरे खां पोइ दीपमाला मल्हाईंदा आहिनि, ख़ुशी मल्हाईंदा आहिनि, छो जी रावण राज्य विनाश थी राम राज्य स्थापन थींदो आहे त ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। घर घर में रोशनी थी वेंदी आहे, तव्हांजी आत्मा में रोशनी ईंदी आहे न। ऐं हाणे असांखे कहिड़ी ख़ुशी मल्हाइणी, हाणे असांखे थोरी इहे ख़ुशी मल्हाइणी आहे भई माण्हू दशहरो मल्हाइनि, दीपमाला मल्हाइनि, त असांखे हिन में कोई उहो न करणो आहे। असांखे कहिड़ी ख़ुशी में रहणो आहे सदा कि हाणे बाबा आया आहिनि, असांखे बाबा खां वरसो था वठूं। हाणे असां चैतन्य लक्ष्मी नारायण जे राज्य में था वञूं, हाणे असां स्वर्ग में था वञूं। असांखे दुनिया वांगुरु इहे ख़ुशियूं न मल्हाइणियूं आहिनि। हाणे असांखे हाणे सिर्फ़ु हिकु ई ख़ुशी में रहणो आहे कि असांखे हाणे बाबा मिलियो, असां भॻवान खे पहचाने करे बाबा सां गॾु उथूं था, विहूं था, खाऊं था, पीऊं था, असां बाबा खां स्वर्ग जो वरसो था वठूं। हाणे असांखे इहे ख़ुशी मल्हाइणी आहे। असांजी आत्मा में रोशनी आई आहे न, जो चीज संगम ते आहे उहो सत्युग में न आहे। बाबा चए थो संगम जा हिन समय जो सुख स्वर्ग खां बि ऊचा आहे। अगर असां सदा बाबा सां गॾु रहंदा आहियूं, तव्हां त्रिकालदर्शी आहियो, हुते त तव्हां प्रारब्ध भोगता, इहे नॉलेज सॼी भुलिजी वेंदासीं। संगम ते ई स्थापना ऐं विनाश थींदो आहे न, स्थापना थी वई पोइ बसि इन सभी उत्सव आदि जो भी असांखे ज्ञान आहे न। बाबा चवनि था अज्ञानी मनुष्य त कुझु बि न सम्झंदा आहिनि, ॾाढा बखेरा ठाहे ॾींदा आहिनि, आहे कुझु बि न। तव्हां प्रैक्टिकल में ॾिसो था, सत्संग में इहे सभु ॻाल्हियूं न हूंदियूं। असां प्रैक्टिकल में ॾिसूं था कि सत्संग में इहे सभु ॻाल्हियूं न हूंदियूं। नारद जी बि ॻाल्हियूं शास्त्रनि में आहे, तव्हांखां बि पुछंदा आहिनि, तव्हां चईंदा आहियो बाबा असां लक्ष्मी खे वरदासीं अथवा नारायण खे वरदासीं, त बाप चईंदा आहिनि पंहिंजे खे ॾिसो कोई विकार त न आहे। जॾहिं ॿार चईंदा आहिनि न बाबा असां लक्ष्मी खे वरदासीं, नारायण खे वरदासीं, त बाबा चईंदा आहिनि पंहिंजे में ॾिसो तव्हां में कोई विकार त न आहे न। अगरि क्रोध आदि हूंदो त लक्ष्मी खे कीअं वरे सघंदव? त बाबा चईंदा आहिनि पंहिंजे में ॾिसो कोई विकार त न आहे न। अगरि क्रोध आदि हूंदो त कीअं वरे सघंदव? हा हाणे संपूर्ण त कोई ठहियो न आहे, परंतु ठहिणो त आहे न। इन भूतनि खे भगाइणो आहे, तॾहिं ही एतिरो मर्तबो पाए सघंदव। उस्ताद बि ॾाढो विचित्र मिलियो आहे असांखे, उस्ताद बि असांखे ॾाढो विचित्र मिलियो आहे। त अॼु सचो सचो दशहरो मल्हाइजो, पंहिंजे अंदरि जेका बि विकार बुरायूं आहिनि, कमी कमज़ोरियूं आहिनि, सभिनि खे जांचे करे बाबा जी यादि में रही करे जलाए छॾिजो। छोकी उस्ताद बि केॾो विचित्र मिलियो आहे, जंहिंजो असांखे कोई चित्र रखी करे यादि न करणो आहे, बुद्धि सां यादि करणो आहे। बाप त सर्वगुण संपन्न, ज्ञान जो सागर, आनंद जो सागर आहे, त जो अची करे ॿारनि खे
भी ओड़ो ही ठाहींदो न। असांजो बाबा सर्वगुण संपन्न ज्ञान जो सागर आनंद जो सागर आहे, त ॿारनि खे बि ओड़ो ठाहींदो, उनखे बि सर्वगुण डबल सिरता देवता ठाहींदा आहिनि बाबा पंहिंजे ॿारनि खे। बरोबर तव्हां ठहो था न, देवताउनि खे ॿई टास्क ॾींदा आहिनि। तव्हां आया आहियो बाप खां वरितो वठिणो आहे, पढ़णो आहे। पॉइंट्स त ॾाढियूं निकिरंदी रहंदियूं आहिनि, बाबा चवनि था पॉइंट्स त ॾाढियूं निकिरंदी रहंदियूं आहिनि। अगरि पढ़ंदा न त ॿियनि खे कीअं सम्झाए सघंदा, अगरि पढ़ंदा न त ॿियनि खे कीअं सम्झाए सघंदा। ड्रामा हूबहू रिपीट थींदो आहे। ये नॉलेज असां हाणे सम्झंदा आहियूं, पोइ इहे गुम थी वेंदी। ये जो लंका आदि ॾेखारींदा आहिनि न, उहो बि न रहंदी। रावण जो जन्म कॾहिं थियो लिखल आहे, द्वापर खां देवताऊं वाम मार्ग में वेंदा आहिनि त भिकारी थियण शुरू थींदा आहिनि। त रावण जो जन्म द्वापर खां थियो आहे। भक्ति बि पहिरियों अव्यभिचारी हुई, पोइ हाणे व्यभिचारी भक्ति थी वई आहे न। हाणे त मनुष्य पंहिंजी पूजा कराइण लॻी वेंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि मां ईंदो आहियां भ्रष्टाचारी दुनिया जो विनाश ॾियो, श्रेष्ठाचारी दुनिया जी स्थापना करण। त बाबा छा करणा आहिनि? श्रेष्ठाचारी दुनिया जी स्थापना करणा आहिनि। त असांखे बि बाबा जी हिन कार्य में मदद करणी खपे न। त सदा सोचो, कॾहिं न सोचदो मां जीवन में छा करां छा न करां। सदा इहे बुद्धि में यादि रखणो खपे कि हाणे मां बाबा सां गॾु बाबा खे यादि करे, बाबा जी श्रीमत ते हली, बाबा जी ज्ञान खे धारण करे बाबा सां गॾु श्रेष्ठाचारी दुनिया ठाहियां। चाहे बाबा खे पंहिंजो बाप सम्झो त मां बाबा जो ॿार हिन दुनिया खे श्रेष्ठाचारी ठाहियां थी। चाहे बाबा खे पंहिंजी सजनी सम्झो, बाबा खे साजन सम्झो। मां बाबा जी शक्ति मां शिव साधन सां गॾु शिव जी शक्ति हिन दुनिया खे श्रेष्ठाचारी दुनिया ठाहियां थी। बाबा खे पंहिंजो ॿार बि सम्झो। शिव बालक आहे ऐं मां शिव जी मां आहियां। त हाणे शिव बालक मुंहिंजो इन दुनिया खे श्रेष्ठाचारी दुनिया ठाहे थो। त मां शिव जी मां बि हिन दुनिया खे श्रेष्ठाचारी दुनिया ठाहिण में लॻी पई आहियां। त कॾहिं बि असां न ख़ुदि खे फ्री न सम्झंदासीं, ख़ुदि खे ख़ाली न सम्झंदासीं। कॾहिं कॾहिं लॻंदो आहे न छा करूं, वेठा था आहियूं, लेकिन सदा बुद्धि में रहे मां शिव बाबा जी कार्य में मददगार आत्मा आहियां। केॾो ऊंचो कमु था करूं असां। छोकी असां ई शिव बाबा खे पहचाने सघंदा आहियूं न। ख़ुदि खे आहे न ॾाढी वैल्यूएबल आत्मा सम्झो। छोकी तव्हां जेतिरो जेतिरो बाबा खे बाबा जे यथार्थ नाम रूप सां यादि कंदा आहियो न, ओतिरो तव्हां बाबा जे कार्य में मददगार आहे। सोचो तव्हां अगरि तव्हांजे मोहल्ले में ॿियो कोई बि न आहे या तव्हांजे घर में ॿियो कोई बि न आहे, लेकिन तव्हां बाबा खे हुन रीति यादि था करो त तव्हां भॻवान जा मददगार आहियो। ऐं छा मदद था करो? हिन दुनिया खे श्रेष्ठाचारी दुनिया ठाहिण में मदद था करो। केॾी ऊंचो कमु था करूं न असां। त बाबा चवनि था कि सदा यादि रखो कि मां जो दुनिया ठाहिण आयो आहियां त हुनमें मददगार आहियो। ज़रूरु पहिरियों स्थापना कंदसि, पोइ त विनाश कंदसि। इहे असांजो पाठ कल्प कल्प जो आहे। भ्रष्टाचार खां श्रेष्ठाचारी ठहिण में टाइम लॻंदो आहे। जेसि ताईं बाप वेही पढ़ाइनि था त पढ़णो आहे। कल्प पहिरियों जेतिरो पढ़ियो हूंदो न, उहो ओतिरो ई पढ़ंदा। पोइ हुननि जी बुद्धि में कुझु वेंदो ई न। ॾाढा ॿार हलंदे हलंदे चवंदा आहिनि बसि हाणे असां हली नथा सघूं। त मतिलबु सम्झणो खपे कि हुनजी बुद्धि में ओतिरो ई वेंदो। अरे निंदा सुठी मान पान सभु त थींदो। कॾहिं कॾहिं कोई कंहिंजे जीवन में कोई परिस्थिति अची वेंदी आहे त थकी पवंदा आहिनि। कॾहिं कोई कंहिंजी निंदा करे छॾंदो आहे, कॾहिं कोई कंहिंखे मान न ॾींदो आहे त चवंदा आहिनि हिते त मान सम्मान नथा ॾियनि त छॾे छॾंदा आहिनि। त सम्झणो खपे भई हुननि खे ओतिरो ई ध्यानु वठिणो हुयो। तव्हां पढ़ाई खे छो छॾंदा आहियो? सभिनि खां जास्ती निंदा त कृष्ण जी बि। अगरि तव्हांजी की निंदा कई, सम्झो सेंटर ते वियो या कंहिं बि तव्हांखे कुझु चई छॾियो, त हीअं छो त सम्झो कि मुंहिंजी निंदा कई तॾहिं खां मां सेंटर न वेंदी आहियां। बाबा चवंदा
पढ़ाई के छो भले तव्हां सेंटर नथा वञो, लेकिन घर में वेही करे मुरली था पढ़ो, मुरली था ॿुधो, बाबा खे त यादि करो। ॾिसो सभिनि खां जास्ती निंदा त श्री कृष्ण जी थी हुई, केतिरा कलंक लॻाया हुया, पोइ अहिड़े श्री कृष्ण खे पूजदा छो आहे। वास्तव में गाली हाणे हिनखे ब्रह्मा बाबा खे मिलंदी आहे। सॼी सिंध में निंदा थी, पोइ करे त कुछ भी न सघिया। जॾहिं शुरू में ब्रह्मा बाबा जे शरीर में शिव बाबा आया त सभी सिंधी हुया न उन समय। तो सोचो सॼे सिंधी एॾी वॾी सिंध सभा में सिंध वारा जेका माण्हू हुया, जंहिंमें ब्रह्मा बाबा जो केॾो ऊंचो नाम हुयो, लेकिन जॾहिं खां शिव बाबा उन्हनि में प्रवेश थिया ऐं जेको बि थियो, उन खां पोइ सिंध में केॾी ब्रह्मा बाबा जी निंदा कयनि, केॾी ग्लानी कयनि, पूरे अखबारनि में छपवाए छॾियो, त बि कुछ करे सघिया। ये त खेल आहे। छोकी ब्रह्मा बाबा खे निश्चय हो कि शिव बाबा ही सभु कराइनि था, त ब्रह्मा बाबा त शिव बाबा खे यादि कंदा हुया, जो भी कुछ कार्य कराईंदा बाबा कंदा ही रहंदा। त इन करे न हिन ज्ञान में कुछ भी थिए, असांजो निश्चय सदा अटूट रहे, निश्चय में हलचल न अचणी खपे। ॿियो ही सम्झो ये असांजी परीक्षाऊं थी थियनि, हिन खां पोइ असां अॻियां वधंदासीं। अगरि असां हिनखे बाबा खे यादि करे पार करे छॾियो, हलचल में न आयासीं, त असांखे जीवन में असां अॻियां वधंदासीं। कोई भी परिस्थिति अचे, कॾहिं भी बाबा खे न छॾो, बाबा सां गॾु रहंदा त ॿियो ही अॻियां वधंदा वेंदा। छोकी पेपर हूंदा आहिनि, परिस्थिति भी कुछ सिखाइण ईंदी आहे, कुछ अनुभव कराइण ईंदी आहे, त ये भी खेल आहे न। नई ॻाल्हि थोड़ी, कल्प पहिरियों भी गाली खाधी हुई न, पोइ नदी पार कई, ॾिसो ब्रह्मा ये सब जो वो नदी पार मतलब वो सिंध वो पाकिस्तान का भारत आया त नदी पार करे आया न। तव्हां सिंध खां निकिरी हिन समय ताईं हलिया आया आहियो न, त पहिरियों सभु सिंधी हुया, त सिंध परिवार हुतां खां वठी करे पोइ हिते भारत में आया, त बाबा चवनि था तव्हां सिंध खां निकिरी हिन पार हली आया हो न, पोइ पाकिस्तान खां पोइ हिते भारत में हली आया। श्री कृष्ण त न हुयो न, ये दादा ईंदो वेंदो हुयो। बाबा चवनि था शिव ब्रह्मा बाबा में शिव बाबा ईंदा वेंदा हुया, त करदा सभु शिव बाबा ही हुया, लेकिन ग्लानी निंदा कंहिंजी थींदी हुई, ब्रह्मा बाबा जी। तो ये जेका भी चरित्र आहे न, ये सब शिव बाबा जा ही चरित्र आहे। जेकी भी कथाएं लिखल आहिनि, जो भी कुछ भक्ति मार्ग में चवंदा आहिनि, ईअं कई, ये सब शिव बाबा जे ही चरित्र आहिनि। तव्हां ॼाणदा आहियो हाणे राज्य पायूं था न, पोइ गवाईंदासीं। ये एक खेल आहे। हाणे असां पूरी सृष्टि जो राज्य भाग्य प्राप्त करूं था, पोइ गवाईंदासीं भी। अच्छा मीठे मीठे सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सारा सर्व जी मनोकामना पूर्ण करण वारा कामधेनु जगदम्बा ठहिणो। सभिनि जी मनोकामना पूर्ण करण वारा कामधेनु जगदम्बा ठहिणो आहे असांखे। सिर्फ़ हिकु जगदम्बा न आहे, असां सभु जगदम्बा आहियूं। मम्मा त लीडर हुया, असां बि त हुननि जी सेना में आहियूं न, शिव बाबा जी सेना में। दान ॾींदा रहणो आहे, खुदि सर्व जी मनोकामना पूर्ण करण वारी कामधेनु ठहिणो आहे। सभिनि खे ज्ञान दान करणो आहे, चाहे मन चाहे वचन चाहे कर्मनि द्वारा। ॿियो आहे स्थिति निंदा में स्थिति समान रहे, मतलब कोई कुछ भी थे, लेकिन असांखे बाबा खे न छॾिणो आहे, बाबा में कॾहिं भी संशय न अचिणो आहे। त स्थिति निंदा में स्थिति समान रहे, ये सब थींदे हुए भी पढ़ाई न छॾणी आहे। हिनखे खेल समझी करे पार थींदा रहो। वरदाना पंहिंजी शक्ति स्वरूप द्वारा अलौकिकता जो अनुभव कराइण वारा ज्वाला रूप ठहो। हाणे जे बाप क्षमा जी आकर्षण आहे, बाप जो कर्तव्य हले तो, ॿारनि जो कर्तव्य गुप्त आहे।
ॿारनि जो अञा ताईं कर्तव्य गुप्त थो हले, लेकिन जॾहिं तव्हां पंहिंजे शक्ति स्वरूप में स्थित थी वेंदव त संपर्क में अचण वारी आत्मायूं अलौकिकता जो अनुभव कंदियूं। सुठो सुठो चइण वारे खे सुठो ठहण जी प्रेरणा तॾहिं मिलंदी जॾहिं संगठित रूप में तव्हां ज्वाला रूप लाइट हाउस ठही वेंदो। अॼु जो माण्हू सुठो सुठो चईंदा आहिनि न, कोई बि बाबा जी ज्ञान खे ॿुधो त सुठो त जरूर चईंदो आहे न, लेकिन खुद भी वो धारण करे वो शक्ति कॾहिं ईंदी हुनमें जॾहिं असां संगठित रूप में ज्वाला रूप लाइट हाउस ठाहींदासीं। मास्टर सर्वशक्तिवान जी स्टेज ते ईंदा तॾहिं सभी असांजे अॻियां परवाना समान चक्कर लॻाइण लॻी वेंदा। जॾहिं असां में वो शक्ति, अञा ताईं बाबा जो प्रभाव था ॾिसनि, लेकिन जॾहिं असां आत्माउनि में वो शक्ति अची वेंदी न, हुन खां पोइ असांजे संपर्क में जो आत्मायूं ईंदियूं आहिनि, जो संबंध संपर्क में जो आत्मायूं ईंदियूं आहिनि, उहे परवाना समान चक्कर लॻाइण लॻी वेंदा। हाणे असांखे छा ठाहिणो आहे? असांखे मास्टर सर्वशक्तिवान जी स्टेज ते स्थित थियणो आहे। सदा खुद की आत्मा समझी बाबा की याद करे हर कर्म करो। विस्मृति ऐं अपवित्रता जे संस्कारनि सां मुक्त थियो। स्लोगन आहे, पंहिंजी कर्मेंद्रियनि खे योग अग्नि में तपाइण वारा ही संपूर्ण पावन आहिनि। पंहिंजी सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियनि खे बाबा जी याद जी अग्नि में तपाइण। जी असां हर कर्म बाबा जी याद में कंदासीं न, पंहिंजे हथनि सां, पंहिंजे मुख सां, पंहिंजे पेरनि सां, जॾहिं असां पंहिंजो हर सूक्ष्म ऐं स्थूल कोई भी संकल्प करो, बुद्धि सां निर्णय करो, कोई भी कर्म हिन कर्मेंद्रियनि सां जॾहिं असां कंदा आहियूं त बाबा जी याद में कंदासीं त उहो योग अग्नि सां असांजी सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियूं बि स्वच्छता पावन थींदी वेंदियूं। त पंहिंजी कर्मेंद्रियनि खे योग अग्नि सां तपाइण वारा ही संपूर्ण पावन ठहींदा आहिनि। ओम शांति। बाबा की याद करो,